नाज़िन खैरपुर में वर्क्स एंड सर्विसेज खाते में रोडन की मरम्मत लाइ मनपसंद ठेकेदारन के ठीका ॾेई करोड़ रुपया हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरीश कुमार। जी बिल्कुल, हिन वक्त असीं मौजूद आहियूं वर्क्स एंड सर्विसेज जेका ऑफिस है उनके ॿाहिरियां बीठा आहियूं ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वर्क्स एंड सर्विसेज खाते पारां खैरपुर ज़िले के मुख़्तलिफ़ शहरन में रोडन की रिपेयर ऐं मरम्मत के लाइ टेंडर जारी किया विया हा, जेके हितां जे इंजीनियर ऐं टेंडर क्लार्क पारां मिली भगत करे ऐं जेको आहे सो मनपसंद ठेकेदारन हवाले किया विया आहिनि। ऐं जॾहिं असांजी प्रोफेशनल ठेकेदारन सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो चवणु हुयो त जेको टेंडर क्लार्क आहे उहो रिश्वत एवज़ जेके कम आहिनि उहे हिकु ओताकनि में वेही करे ऐं उन्हनि हवाले जेके मनपसंद उन्हनि जा पंहिंजा ठेकेदार आहिनि उन्हनि हवाले किया विया आहिनि ऐं उहे नेबज़दा जेको आहे सो ठेकेदार आहिनि ऐं उन्हनि आला अख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त इहे टेंडर कैंसिल करे ऐं प्रोफेशनल जेके ठेकेदार आहिनि उन्हनि खे ॾिना वञनि ऐं बाक़ाइदे टेंडरनि खे ओपन कयो वञे।